अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप और चीनी सदर शी जिनपिंग विच में वफ़दनि जी सतह ते मुलाक़ात। चीनी सदर जो चवणु आहे त अमरीकी सदर ट्रंप सां मुलाक़ात करे ख़ुशी थी। चीन अमरीका लाॻापनि में बहितरी दुनिया लाइ सुठो सवणु आहे। अमरीकी सदर जो चवणु आहे त अमरीका चीन सां वापार करणु चाहे थो। मुस्तक़बिल में असां गॾिजी कमु कंदा। मुलाक़ात खां अॻु ग्रेट हॉल ऑफ दी पीपल पहुचण ते चीनी सदर अमरीकी सदर जी आजियां कई। चीनी हथियारबंद फ़ौज तरफ़ां गार्ड ऑफ ऑनर पेश। डोनाल्ड ट्रंप चीनी सदर शी जिनपिंग ऐं ॿियनि सां मुसाफ़ो कयो। अमरीकी नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान सां छिकताण घटाइण लाइ ॻाल्हियुनि में अॻभराई थी रही आहे। बुनियादी सवाल इहो आहे त छा उहा अॻभराई सदर ट्रंप जी रेड लाइन मूजिबि आहे। सदर ट्रंप जी रेड लाइन सादी आहे। उहो चाहे थो त ईरान एटमी हथियार न ठाहे। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो जो चवणु आहे त अमरीका चाहे थो त नाल मुआमले ते मौक़िफ़ तब्दील करण लाइ चीन ईरान ते दॿाउ विझे। चीन ईरान खे नार में खयल क़दमनि खां पोइ हटण लाइ राज़ी करे। बहरान जे हल में किरदारु अदा करणु चीन जे मुफ़ाद में हूंदो। चीन जा पंहिंजा जहाज़ हुरमुज़ में फाथल आहिनि। ईरान परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त इसराइल सां गठजोड़ कंदड़नि खां हिसाब वरितो वेंदो। ईरान जी अज़ीम अवाम सां दुश्मनी बि बेवकूफ़ाणी जो आहे। ईरानी अवाम सां दुश्मनी लाइ इसराइल सां गठजोड़ माफ़ी जोॻो नाहे। नेतन्याहू जेको इंकशाफ़ कयो आहे उहो ईरानी ॻुझ एजेंसियूं अॻुई क़यादत खे ॿुधाए चुकियूं आहिनि। बलूचिस्तान में सिक्योरिटी फोर्स जी फितनाल हिंदुस्तान ख़िलाफ़ कार्रवाई। 7 दहशतगर्द मारिजी विया। मेजर समेत 5 जवान शहीद। ISPR मौजूदु बारखान ज़िले में सिक्योरिटी फोर्सिस इंटेलिजेंस बेस्ड इतला ते ऑपरेशन कयो। फायरिंग जी ॾेवट में फितनाल हिंदुस्तान जा 7 दहशतगर्द मारिजी विया। मेजर समेत 5 जवान वतन था कुर्बान। इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन जारी। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त अज़म इस्तेहकाम तहत सिक्योरिटी फोर्सिस मुल्की सरहदनि जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। 28वीं आइनी तरमीम मंज़ूरी लाइ हुकूमत सरगर्म। नई आइनी तरमीम बाबति हलंदड़ महीने जो ईंदड़ हफ़्तो अहम करार। सभ खां वॾी इत्तेहादी पार्टी पीपल्स पार्टी 28वीं आइनी तरमीम ते ख़दशा बरक़रार। ज़रिए जो चवणु आहे त इक़्तिदार जे समूरनि ऐवाननि में गैर मामूली हलचल। सलाह मशवरनि लाइ इजलास जारी। सदर ऐं वज़ीर आज़म जी मुलाक़ात में उहो मामिलो टॉप ऑफ द लिस्ट रहियो। स्पीकर अयाज़ सादिक खे PP ऐं नून लीग में तरमीम ते इतफ़ाक़ राय जो टास्क ॾिनो वियो। मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि खे सनन ख़िदमतुनि जे एतिराफ़ तौर एवार्डनि सां नवाज़ियो वियो। ऐवान सदर इस्लामाबाद में तक़रीब दौरान सदर आसिफ अली ज़रदारी मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमतूं अंजाम ॾींदड़नि खे हिलाल इम्तियाज़, निशान इम्तियाज़, हिलाल शुजात एवार्ड ॾिना। वफ़ाक़ी वज़ीर सलाहकार निजकारी बाबति वफ़ाक़ी वज़ीर सलाहकार मोहम्मद अली, क्रिकेटर शाहिद अफरीदी, जबल चाड़ू शहज़ोर काशिफ, नवाबज़ादा नसरुल्लाह खान मरूम, अताउल्ला हक़ कासमी, सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, IG सिंध जावेद आलम मोढो, DIG लाड़कानून नासिर आफ्ताब पठान, सिंध यूनिवर्सिटी जे VC डॉक्टर फ़ातिर मोहम्मद मरी ऐं ॿियनि खे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। कोरा खाते में करप्शन। कड़क स्टॉक में कोर्ट ऐं गोबियुनि ख़िलाफ़ वॾे पैमाने ते क्रैकडाउन शुरू। सूबाई वज़ीर मखदूम अब्दुमान पारां करप्शन ख़िलाफ़ एक्शन ऑफिसर बरतरफ़। केतिरनि ई फाइनल शोकास जारी। सिकंदर कोट कोबो सईद खान ऑफिसरनि खे नौकरियुनि खां फ़ारिग़ कयो वियो। दरबेलो, लाखा रोड, पटीदन, नूरपुर ऐं मेराप जे कोरा खाते खे ऑफिसरनि खे शोकास नोटिस जारी। सूबाई वज़ीर जो चवणु आहे त PP चेयरमैन ऐं वॾे वज़ीर जे करप्शन ख़िलाफ़ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी ते अमल जारी आहे। कोरा खाते में करप्ट अनसरनि ख़िलाफ़ घेरो तंग कयो वियो आहे। समूरनि बरतरफ़ मुलाज़िमनि खां सरकारी नुक़सान ऐं मार्कअप जी रक़म वापसि वरिती वेंदी। मलीर जे इलाइक़े क़ाइदाबाद में पुलिस जी कार्रवाई। मंशा विकिरो कंदड़ औरत गिरफ़्तार। 35 किलो चर्स। पुलिस मूजिबि गिरफ़्तार औरत नरगिस उर्फ़ मलका वटां हथ आयल चर्स जी मालियत 60 लख रुपयनि खां वधीक आहे। ऐं टनो मस्ती भरिसां क़ौमी शाहराह ते कोच जो कार ट्रालर खे टक्कर। औरतुनि ऐं ॿारनि समेत 3 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। इस्पताल मुंतक़िल। ट्रालर जो ड्राइवर ऐं क्लीनर ट्रालर में फासी पिया। रेस्क्यू टीम खे ॿाहिरि कढियो।